जी नाज़रीन, हिन वक़्तु असीं हिंगोरन शहर जे अंदरि मौजूदु आहियूं, जिथे हर जुमे जो वडफ जी सीज़न हूंदी आहे। हिते माण्हू वडफ विकिणण ईंदा आहिनि ऐं जेके हारी माण्हू आहिनि उहे वडफ विकिणण ईंदा आहिनि ऐं जेके खिपरे जा शहर जा सेठ कंडियारी या पंहिंजो हिंगोरने जा माण्हू हूंदा आहिनि उहे वडफ वठंदा आहिनि, पोइ उनखे मुख़्तलिफ़ रेट में विकिणंदा आहिनि। हाणे अॼु छा कयो त माण्हुनि अॼु तकड़े करे वडफ त वठी छॾी 2600 खां 2700 3000 ताईं। हाणे केरु वडफ वठण जे लाइ हुननि जा दड़ा ठहिया पिया आहिनि, वॾा वॾा। हाणे मज़दूर ऐं इहे सभु गॾु थी वेठा आहिनि त हाणे केरु सेठ अचे असांजी वडफ वठे। हाणे असां हारियुनि खां वठी हाणे सेठनि खां वडफ केरु वठे। त असां सां गॾु हिकिड़ो खिपरे जो मशहूरु डीलर भवानी गॾु आहे, उन खां असीं पुछंदा अॼु छा रेट हो, छा सूरत हाल हुई। कॉम्पिटिशन के चक्कर में एक ॿिए जे कॉम्पिटिशन के चक्कर में असांजी वडफ वठी त छॾी, पर हाणे वठण वारो केरु न आहे। सेठ जेके आहिनि, सेठ मशहूरु सेठ जेके हैदराबाद खां ईंदा हुआ उहे अॼु गाइब थी विया आहिनि। हाणे असीं परेशान लॻा पिया आहियूं त असीं हाणे मज़दूर तबिको जेको असांजो सिधायल हूंदो आहे उन्हनि खे मज़दूरी ॾियणी आहे। जेके ई दुकान जे ॾींहं ते असीं वेठा हूंदा आहियूं उनखे बि पैसा ॾियणा आहिनि ऐं शाम जो पंहिंजी बि रोज़ी करणी आहे। अॼु नमूनो कुझु ख़राबु लॻो पियो आहे ऐं असीं इन जे करे ई परेशान वेठा आहियूं। पर हिन जिमे जो हिननि जो हीउ चवण जो मतिलबु त अॻे जिमो असीं कमाईंदा, हीउ जिमो असांखे माना घरां खां भरे ॾियणो पवंदो। त अॼु असां सां गॾु कमलेश वेठो आहे। कमलेश जेको एक्सपर्ट आहे खिपरे शहर जो बिज़नेस में ऐं पंहिंजो हिन कमलेश खां पुछे कमलेश अॼु छा सूरत हाल आहे, तव्हांजो छा चवणु आहे? सेठ अॼु तव्हां घणे में वडफ वरिती आहे? हा सेठ, सेठ तव्हांजी घणे वडफ वरिती आहे? वडफ घणे वरिती आहे? वडफ 2800 रुपया 29 रुपया। हाणे तव्हांजो घणे में धड़ो वञे थो? दरो असांजो 2750 दरो आहे। हा माना अॼु माना छा तव्हांजी रिपोर्ट अॼु तव्हां घणे में धड़ो? 50 घटो 50 रुपया घाटो। 50000 घटो मानी नथी कोन थी मानी जी नाज़रीन, हिननि जो ही चवण त 50 रुपया घाटो हिननि खे मानी कोन थी वञे।